तो फिलहूल में मौला जो एक नसीहत है कुमेल के, या कुमेल ए कुमेल ला तअखुज़, खबरदार कंहिं वटां बि का शइ न वठिजां, कंहिं वटां बि का शइ न वठिजां, इल्ला अन्ना, सवाइ असां वटां। जेका बि शइ वठे असां वटां वठिजां, ॿिए कंहिं वटां काई शइ न वठिजां। अगर तूं ईअं कंदे त पोइ थींदे छा? काई शइ तो कंदा आहियूं वठणी किथां आहे? असां खां, अहले बैत खां, मोहम्मद व आले मोहम्मद खां। जेकॾहिं हर शइ पंहिंजी उन खां वठंदे त पोइ छा थींदे? तकुन मिन्ना, पोइ तूं असां मां थी वेंदी। हे जेको न असलमान मिन्ना अहलल बैत आहे, इन जो मतिलबु इहो आहे त सलमान वटि जेको कुझु आहे इहो सलमान असां खां वरितो आहे, असां खां वरितो आहे। तंहिंजे करे सलमान असां वटि आहे, सलमान वटि जेका शइ आहे उहा असां वटि आहे, तंहिंजे करे मिन्ना आहे। पाण फरमायो कुमेल खे, कुमेल काई शइ कंहिं वटां न वठिजां। अगरि तोखे का शइ वठणी आहे त असां वटां वठिजां। जॾहिं हर शइ असां वटां वठंदे त पोइ थी वेंदे मिन्ना, असां मां।